तितुल के बाड़ी ॿियो ॿारींदो केरु खावड़ के फेर में हिते जे हिन सिटुनि जहिड़ो किरदारु सरसाद मर्कज़ी सेक्रेटरी जनरल ज़ाहिद हुलियो असांखे त कारो लॻियो थो लॻे लिखने में सुहितो वांगुरु हिन ज़ाहिद हुले दाई जे किरदार जहिड़ो कमु कयो आहे असीं हिन अॼोके हवाले सां असीं हिकिड़ी आम दावत कई पर पोइ हिन ते सोचींदासीं ईअं त मंज़ूर साहिबु थिए थो त का चऊं त मिठी मौसम थिए त राग कराईंदासीं कचरियूं कंदासीं तेसिताईं मुंहिंजे ॾींहं घड़ी तंहिंजे करे जल्दी कयो जल्दी कईसीं पर पोइ हिनखे मिड़ई ॿ तकरीरूं कराए फॉर्मल मां असां हिनखे जेके आहिनि कंहिं सुठे अंदाज़ साईं ज़ाहिद हुसैन हुलियो साहिब गुज़ारिश आहे त अॼोके हिन हवाले सां असां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कनि जेके ज़रूरी आहे घर दुआर घर झोपड़ा ॿारनि जनी जो गुह पुठड़ा मींहं मनी रखे ट्रक जी निकिता रूह राति निम जे रूह छुटे साईं ताई काबिल एतिराम साईं नूरुल साहिब साईं बादल साहिब साईं साहिब साईं महफ़िल जो मोहर साईं रज़ूल्ला साहिब लाइक़ इज़त बहुत कुछ शख्सियत में मौजूद साथियों दोस्तों सलाम सभा खां वॾा पंज दोस्त पंज साईं पंज उस्ताद पंज मौसम मोहतरम साईं मंज़ूर गिलार साहिब खे साईं इमदाद अली साहिब सां जो बि प्रमोशन थियो आहे साईं जेका थी वियो हिननि खे 20 ग्रेड में प्रमोशन माना त वधाईंदा ही हिकिड़ो ज़िंदगीअ जो हिकिड़ो ख़ुशी आहे जो तरक़ी मिली आहे साधन उन तरक़ीअ जी ख़ुशीअ में साईं ही महबूब माण्हू गॾु करे मिठा माण्हू गॾु करे हीअ महफ़िल मचाए उन महफ़िल खे चार्ज कयो साईं हिकु ॻाल्हि बार बार कहे थो बिजली वेंदी साईं हीअ राग कबो ऐं आहिस्ते आहिस्ते हूंदो आहे ॻाइणो पहिरियों थल ॿुधंदो दोहिड़ो चवंदो पोइ काफ़ी शुरू कंदो आहे पर तव्हांजे हुन ॻाल्हि सां असां बि समझ आहियूं न थिए त रन बि वञे दड़ी बि खई वञे हीअं त बिजली बि वञे जेका पसा वेठा भाड़ा घुरियो तंहिंजे करे ॻाल्हि खे पुटायूं बरार साईं गुरू साहिब तव्हांजा वॾा बड़ तव्हां सभिनी मोहबती माण्हुनि खे तव्हां असां सभिनी खे दिलि जे घरनि सां असांखे सॾायो आहे असां सभिनी दोस्तनि खे मोहबत ॾिनी इज़त ॾिनी इन दुआ सां त तव्हां बाक़ी ज़िंदगी जो वक़्तु बि जंहिं तरीक़े सां माज़ीअ में तव्हां बहसत उस्ताद ख़िदमत कई आहे आईंदा बि इनशा अल्लाह कहिड़े बि हुजे पर तव्हांजो लिखण ऐं पढ़ण जो सिलसिलो जारी रहंदो इहो पढ़ाइण जो सिलसिलो जारी रहंदो ऐं उन बलबले सां इन ई जज़्बे सां इहा ख़िदमत कंदा रहंदा छाकाणि त इदारा पंहिंजा आहिनि इदारा हूंदा असीं हूंदासीं इन इदारनि खे हलाइण जे लाइ असां तव्हां सभिनी खे गॾियल महिनत करणी पवंदी ऐं महिनत कंदासीं हीअ इदारा हलंदा इदारा हलंदा असांजो वजूद बि हूंदो असां बि हूंदासीं सॼी जेको आहे क़ौम बि हूंदी बचड़ा बि हूंदा उनखे बहितर तरीक़े सां हलाईंदासीं ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि हिते ई हुनखे किताब चऊं था लतीफ़ जी नसीबुनि सां ॾिठे ॾींहं थिया तो ॼणा कहिड़ा सहसी सिज लही वाजाईंदी धन साल थिया जॾहिं साहिब